अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ज़िंदगी हिकु मुर्क, मज़ा ऐं तंज़िया कहाणी जो मजमूओ। कहाणीकार ग़ुलाम रसूल कलोड़ो, छपाईंदड़ इदारा आवाज़ अदब हैदराबाद सिंध, छापो पहिरियों नवंबर 1991 ईस्वी। कहाणी आहे प्रोफेसर जलाली। अछो मथो, अखियुनि ते नज़र जी ऐनक, उमिरि अटकल 60 साल। इहो आहे प्रोफेसर जलाली, माहिर नफ़्सियात यानी नफ़्स जो माहिर। नफ़्स मां मुराद अमल नफ़्स। माहिर अख़्तर शुमारियात, तारनि जे इल्म जो माहिर ऐं माहिर फ़लसफ़ो। प्रोफेसर जलाली हिन मुल्क जो उहो वाहिद प्रोफेसर आहे जेको हितां जे माण्हुनि खे नफ़्सियाती, समाजी ऐं घरू मसइलनि ते मुफ़्त मशवरा ॾिए थो। हू पंहिंजे क़ीमती मशवरनि लाइ का बि क़ीमत कोन वठे। जेकॾहिं को शख़्स रज़ा ख़ुशीअ सां खेसि कुझु ॾिए त हू इनकार बि न करे। उन करे जो प्रोफेसर कंहिंजी दिलि टोड़णु सिखियो ई कोन्हे। प्रोफेसर जलालीअ जा मशवरा हिकु टिक हूंदा आहिनि। केतिरनि माण्हुनि जो चवणु आहे त प्रोफेसर जो मशवरो ॿोड़े या तारे। प्रोफेसर जलाली माण्हुनि जे उन ॻाल्हि सां इतफ़ाक़ कोन कंदो आहे। संदसि चवणु आहे त जीअं हर हिकु शइ जा ॿ पासा आहिनि, हिकु रोशन ॿियो ऊंदाहो, तहिड़ीअ रीति संदसि मशवरे में के फ़ाइदा ऐं के नुक़सान थियनि था। पोइ उहो मशवरो वठंदड़ जी अहलियत ते मदार आहे त हू कहिड़े पासे जी चूंड करे थो। प्रोफेसर जलाली एतिरनि सारनि मज़मूननि में माहिर कीअं थियो, इहो पंहिंजी जाइ ते हिकु डिघो किस्सो आहे। जॾहिं प्रोफेसर अञा नओं जवान थियो त ॿियनि नौजवाननि जियां हिन बि हिकु ख़ूबसूरत नींगरीअ सां इश्क कयो, जो इश्क अक्सर ख़ूबसूरत नींगरियुनि सां कबो आहे, ऐं खेसि पंहिंजी दिलि अलाट करे छॾी हुई। नतीजे में उन प्यार जो अहिड़ो असरु थियो जहिड़ो हिन मुल्क जे ॿियनि प्यार करण वारनि सां थींदो आहे। प्रोफेसर जलाली पंहिंजे महबूबा जे जुदाईअ में खाइणु पीअणु, रातियुनि जो निंड करणु छॾे ॾिनी। ॾींहं जो उथी तारा ॻणणु लॻो ऐं राति जो सिज खे ॾिसण जी कोशिशि करणु लॻो। तॾहिं संदसि हिकु दोस्त खे सम्झाईंदे चयो त महबूबा जे जुदाईअ में राति जो तारा ॻणबा आहिनि, न ॾींहं जो। प्रोफेसर जलाली अखियुनि में आब आणींदे खेसि वराणियो, पर हूअ त मूंखे ॾींहं जा तारा ॾेखारे वई आहे, तंहिं करे राति जो तारा ॻणु मुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे। पोइ संदसि दोस्त प्रोफेसर जलालीअ खे हिकु रुमाल ॾींदे चयो, हीउ वठि ऐं हिन सां पंहिंजा ॻोड़ा उघ। इनशाला हिन खां पोइ तूं महबूबा जे जुदाईअ में राति जो तारा ॻणींदे ऐं हिंदुस्तानी फिल्मी गाना ॻाइणु शुरू कंदे। प्रोफेसर जलालीअ ईअं ई कयो ऐं हू राति जो तारा ॻणणु लॻो ऐं तारा ॻणींदे ॻणींदे हू माहिर अख़्तर शुमारियात यानी तारनि जे इल्म जो माहिर थी पियो। प्रोफेसर जलाली नफ़्सियात जो माहिर कीअं थियो, उहो पंहिंजी जाइ ते हिकु डिघो किस्सो आहे। जॾहिं प्रोफेसर इश्क जी दुनिया में नाकामयाब ऐं नामुराद थियो, तॾहिं संदसि बुज़ुर्गनि खे ख़्यालु आयो त खेसि शादी कराए सही रस्ते ते आणिजे, जो शादीअ खां पोइ चङा भला बददिमाग़ सिधा थी वेंदा आहिनि। जल्द ई दुल्हन शरनाइन ऐं हिकु हंधि मौलवी साहब जो बंदोबस्तु कयो वियो ऐं प्रोफेसर जी शादी हिकु छोकिरीअ नुमा औरत सां कई वई। शादीअ जी राति सभ खां पहिरियां ई प्रोफेसर जलालीअ पंहिंजी घरवारीअ जो हथु ॾिठो, जो औरतुनि जा ज़बरदस्ती हथ ॾिसणु संदसि पुराणो शुगुल हो, जंहिं लाइ कई दफ़ा उहो औरतुनि जे गज़ब जो शिकार थी चुको हो। तूं त वॾी बख़्तावर आहीं, प्रोफेसर पंहिंजी घरवारीअ खे चयो। शादीअ खां पोइ बि? घरवारीअ खांसि पुछियो। हा, प्रोफेसर वराणियो। उहो कीअं? तुंहिंजी क़िस्मत में 3 शादियूं ऐं 6 ॿार लिखियलु आहिनि, प्रोफेसर चयो। वञो वञो, मां तव्हां सां नथी ॻाल्हायां। छो मिठी, छो थी नाराज़ थी? प्रोफेसर हिन जी मेहंदीअ रतड़नि हथनि खे पंहिंजे हथनि में वठंदे चयो। ॾिसो न, संदसि घरवारीअ वराणियो, मां घटि में घटि 4 शादियूं करण जो इरादो रखां थी ऐं अव्हां 3 पिया ॿुधायो। उन ते प्रोफेसर खे सम्झाईंदे चयो, मिठड़ी 4 शादियूं हिकु ई वक़्तु सिर्फ़ु मर्द ई करे सघंदा आहिनि। पोइ मां 4 शादियूं हिकु ई वक़्तु थोरो ई कंदसि, प्रोफेसर जी घरवारीअ मुश्कंदे वराणियो। छा चई? प्रोफेसर अचरज विचां खांसि पुछियो। पोइ जॾहिं खेसि सारी ॻाल्हि चङीअ तरह सम्झ में आई त हू हिकु वॾी रड़ कंदे बेहोश थी वियो ऐं जॾहिं होश में आयो त संदसि घरवारी ज़ेवर ऐं कपिड़ा खणी फरार थी चुकी हुई। महबूबा जे बेवफ़ाई ऐं घरवारीअ जी जुदाईअ खां पोइ प्रोफेसर जलाली पंहिंजा होश हवास विञाए वेठो। खेसि कुझु अरसे लाइ दिमाग़ी मरीज़नि जी इस्पताल मोकिलियो वियो।
जॾहिं हू इस्पताल खां मोटी आयो त फ़लसफ़े जो माहिर लेखजणु लॻो। इन खां अॻु असां उहो ॿुधाए चुका आहियूं त प्रोफेसर जलाली ख़ुदा जे बंदनि खे नफ़्सियात ऐं घरू मसइलनि ते मुफ़ीद मशवरा ॾींदो आहे। हिकु दफ़े हिकु अधु वहीअ वारो शख़्स प्रोफेसर जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं चवणु लॻो, प्रोफेसर साहिबु, मां पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾियणु थो चाहियां। छाजे करे? प्रोफेसर खांसि सवालु पुछियो। उन करे जो उहो शरई कमु आहे। उन शख़्स वराणियो, शरई कम त ॿिया बि घणा आहिनि, तव्हां उन्हनि जो पुरावो कयो आहे? उन ते उन शख़्स खे वॾो टहक ॾींदे प्रोफेसर खे आहिस्ते चयो, दरअसल मां पंहिंजी घरवारीअ खां बेज़ार थी पियो आहियां। उहा त का नई ॻाल्हि न आहे। शादीअ खां पोइ घरवारीअ खां बेज़ार थियणु हिकु कुदरती ॻाल्हि आहे, प्रोफेसर चयो। उहो तव्हां आख़िर सम्झो छो नथा? उहो शख़्स चवणु लॻो। ओहो ओहो तव्हां आख़िर सम्झो छो नथा? उहो शख़्स चवणु लॻो। उहो पोड़ी थी वई आहे, अधु मथो अछो थी वियो अथसि। नवां रंग रूट त तव्हां बि कोन था ॾिसिजो। अधु मथो ऐं अधु मुंहुं त तव्हांजो बि अछो थी वियो आहे, प्रोफेसर चवणु लॻो। दरअसल मां ॿी शादी थो करणु चाहियां प्रोफेसर साहिबु, पर हूअ मूंखे अहिड़ी इजाज़त नथी ॾिए। कीअं बि करे खेसि तलाक ॾियणी पवंदी। उहो शख़्स बेज़ारीअ विचां चवणु लॻो, पोइ जेकॾहिं तव्हां पंहिंजी घरवारीअ खे तलाक ॾियण जो फ़ैसिलो करे ई चुका आहियो त मूं वटि कहिड़ी ख़ुशीअ में आया आहियो? मां तव्हां खां उहो मशवरो वठणु आयो आहियां त मां ॿी शादी कहिड़ी क़िस्म जी औरत सां कयां। उते प्रोफेसर हिकु थधो शूकारो भरींदे खेसि चयो, शादी चाहे कहिड़ी बि औरत सां करी, पर शादीअ जे राति पंहिंजे कुंवार जो हथु ॾिसी खेसि क़िस्मत जो हाल न ॿुधाइजांइ। छो? उन करे जो पंहिंजी क़िस्मत जो हाल मालूम करण खां पोइ उहो तुंहिंजे क़िस्मत जो खानो ख़राबु करे छॾींदी। उन ते उहो शख़्स थोरो कावड़जंदे प्रोफेसर खे चवणु लॻो, ख़बर न आहे तव्हां कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया करियो प्रोफेसर साहिबु। ईअं चई उहो शख़्स प्रोफेसर वटां उथी हलणु लॻो ऐं प्रोफेसर जलाली वात पटे खेसि ॾिसंदो रहियो। ॿिए दफ़े प्रोफेसर जलालीअ वटि हिकु नौजवान आयो जंहिंखे चयो, मां ख़ुदकुशी थो करणु चाहियां। प्रोफेसर साहिबु, उहो त निहायत जुरत वारो फ़ैल आहे, प्रोफेसर वराणियो। पर मां अव्हां खां उहो पुछणु आयो आहियां त मां कहिड़े क़िस्म जी ख़ुदकुशी करियां? दरिया में टपो ॾियां या रेल जे हेठां अची मरां? जेकॾहिं दरिया में टपो ॾियां थो त उनजो पाणी ॾाढो थधो आहे, जो अॼुकल्ह ॾाढी सर्दी आहे। जेकॾहिं रेल जे हेठां अची थो मरां त रेलूं अक्सर लेट अचनि थियूं या उहे मंज़िल ते पहुचण खां अॻु ई पटड़ीअ तां लहियो वञनि, त उन सूरत में तोखे ढकण में पाणी विझी ॿुॾी मरणो पवंदो। प्रोफेसर वराणियो, न, उहो ख़ुदकुशी करण जो नामाकूल तरीक़ो आहे। जॾहिं त मां हिकु रुमानवी अंदाज़ सां ख़ुदकुशी करणु चाहियां थो। मिसाल तौरु? प्रोफेसर नौजवान खां पुछियो। मिसाल तौरु मां पंहिंजी महबूबा जे हंज में ख़ुदकुशी करणु पंहिंजी ख़ुशनसीबी सम्झंदुसि। किथे तुंहिंजो तालुक़ु शाह फारूक जे ख़ानदान सां त न आहे? प्रोफेसर वराणियो, जी न। त पोइ उन अमल खे तुंहिंजी महबूबा पंहिंजी बदनसीबी सम्झंदी। प्रोफेसर वराणियो, छो? उन करे जो तुंहिंजे मरण खां पोइ उहा जेल जी हवा खाई सघे थी ऐं थाणेदार जे वर चढ़ी सघे थी। ऐं ॿियो ही त तुंहिंजी महबूबा आख़िर महबूबा आहे, तुंहिंजी माउ न आहे जो तूं हुनजे हंज में वेही ख़ुदकुशी करे। उन ते नौजवान थोरो कावड़जंदे प्रोफेसर खे चयो, प्रोफेसर साहिबु, सचपच ख़ुदकुशी करण लाइ संजीदो आहियां। बसि तव्हां मूंखे उहो ॿुधायो त ख़ुदकुशी करण लाइ कहिड़ो ॾींहुं ऐं कहिड़ो वक़्तु मुनासिबु रहंदो। प्रोफेसर कुझु सोचींदे नौजवान खे चयो, जेकॾहिं तुंहिंजे सिर ते वाक़ई बदबख़्ती सवार आहे त पोइ ख़ुदकुशीअ लाइ अॼोको ॾींहुं ऐं हीउ वक़्तु निहायत मुनासिबु रहंदो। बसि प्रोफेसर जलालीअ जो एतिरो चवणो नौजवान जेको शायदि अॻु में ई उन कम लाइ तयारु थी आयो त पंहिंजे कोट जे खीसे मां हिकु फलदार चाकू कढियो ऐं पोइ हिकु ज़ोरदार नारो हणंदे चाकूअ खे हवा में लहिराइणु लॻो। उहो ॾिसी प्रोफेसर जूं वायूं बताल थियणु लॻियूं ऐं ज़िंदगीअ में पहिरियों दफ़ो हिन महसूसु कयो त हिन जो ॾिनल मशवरो संदसि ई ॻिचीअ में पवण वारो हो। नौजवान बदस्तो चाकूअ खे हवा में लहिराए रहियो। ईअं पियो मालूम थियो त ॼणु हू
मौत वारो रक़्स करे रहियो हुजे। अड़े बाबा इहो छा थो करीं? प्रोफेसर हिमत कंदे नौजवान खे चयो, महिरबानी करे मुंहिंजे कमरे मां ॿाहिरि निकिर, ख़ुदिकुशी तोखे करणी आहे ऐं न मूंखे। पर नौजवान हिकु ॿियो ज़ोरदार नारो हयूं ऐं ज़रड़ाप सां चाकू पंहिंजे पेट में दाख़िल कयो। उन वाक़े खां पोइ पूरा 24 कलाक प्रोफेसर जलाली जेल अंदरि बंदि रहियो। उहा त संदसि ख़ुशकिस्मती चइबी जो नौजवान जे कपिड़े मां हिकु चिठी निकिती जंहिंमें हिन ख़ुदिकुशीअ जो ज़िम्मेवार पाण खे ठहिरायो ऐं अहिड़ीअ रीति ज़िंदगीअ में पहिरियों ऐं आख़िरी दफ़ो प्रोफेसर जलालीअ जी जेल मां जिंद आज़ादु थी। उहो ॾींहुं उहो शींहुं हींअर प्रोफेसर जलाली जॾहिं बि कंहिं माण्हूअ खे मशवरो ॾींदो आहे त खेसि पंहिंजे कमरे जे अंदरि कोन घुराईंदो आहे, पर हू पंहिंजी जाइ जे मथी मंज़िल जे हिकु दरीअ वटि अची बीहंदो आहे। दरीअ वटि अचण खां अॻु हू पंहिंजे जिस्म ते ज़िरह पाईंदो आहे ऐं मुंहं ते फौलादी नक़ाब। पोइ सवाली दरीअ जे हेठां बि पंहिंजी रुदात बयानु कंदो आहे ऐं प्रोफेसर जलाली मथां ई मथां खेसि जवाबु ॾेई टरकाए छॾींदो आहे।